वरी सलात अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह जे पाक कलाम जहां जेकी लफ्ज़ इन फकीर नाचीज तव्हां जेकी तिलावत कया है इन्हनि मुबारक लफ्ज़न में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वाइदो कयो आहे अल्लाह उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आंदो व अमिलुस सालिहात ऐं सालिह अमल कयूं मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा उन्हनि जे लाइ बख़्शिश जो ऐलान ऐं वॾा अजर ऐं वॾा इनाम उन्हनि जे लाइ अल्लाह तयार कया। इन ॻाल्हि जे मथां अल्लाह जो वाइदो आहे पंहिंजे बाननि सां, अल्लाह जो ॻाल्हायो पंहिंजे बाननि सां अल्लाह जो वाइदो आहे जन ईमान आणे पोइ सालिह अमल कया, ॿ कम बाननि कया, ईमान आणे पोइ छा कयूं अमल सालिह कयूं, उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे त अल्लाह पंहिंजे तरफ़ां उन्हनि जी मग़फ़िरत ऐं बख़्शिश फरमाईंदो ऐं वॾा अजर ऐं वॾा इनाम फरमाईंदो। ॿ कम बानो करे ऐं ॿिनि कमनि जो अल्लाह जे तरफ़ां वाइदो आहे। अल्लाह जो वाइदो सचो आहे, ईमान आहे, पक्का थधो ॻाल्हायो था। ॿ टिनि ॾींहंनि खां सीउ बि घटिजी वियो आहे, तव्हां हरूभरू थधा थिया आहियो, समझो था। अल्लाह जो वाइदो आहे ईमान आणे पोइ जेको अमल सालिह करे, ईमान आणे पोइ अमल सालिह करे, उन सां अल्लाह जो वाइदो आहे माफ़ी जो ऐं वॾा अजर वॾा इनाम ॾियण जो। ॿ कम असांखे करणा आहिनि ऐं ॿ कम अल्लाह जे तरफ़ां पक्को वाइदो आहे। हिकिड़ो कम त अल्हम्दुलिल्लाह कयूं वेठा आहियूं, मुसलमाननि जे घर पैदा थियासीं, कलमो पढ़ूं था, अल्हम्दुलिल्लाह ईमान रब ॾिनो जी। चओ अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो बानो ऐं अल्लाह जो रसूल। इहो आहे कलमो शहादत, ईमान जी गारंटी। जंहिं बि कलमो शहादत जो पढ़ियो न, हदीस पाक में अचे थो
तो हिकड़ो क़यामत जे ॾियारे माण्हू ईंदो जंहिंजा 3 दफ़्तर हूंदा, जेको हिकड़ो दफ़्तर मशरिक़ खां मग़रिब करे। एॾा वॾा दफ़्तर 3 हूंदसि ऐं 3 गुनाहनि सां भरियल हूंदा। पूरी जिंदगी में उन माण्हू हिकड़ी भी नेकी न कई हूंदी, पूरा दफ़्तर गुनाहनि सां भरियल हूंदा। बस हिकड़ो भेरो इहो कलमो जेको हींअर गॾिजी पढ़ियो, हिकड़ो भेरो इहो कलमो पढ़ियो हूंदई, पो उन्हें जे बुरन अमलन जा दफ़्तर 3 ताराज़ी जे हिक पुड़ में रखंदा ऐं इहो ईमान वारो कलमा शहादत वारो इहो पाक कलमो ॿिए पुड़ में रखंदा त उहे गुनाहनि जा दफ़्तर हल्का थी वेंदा ऐं इहो कलमे वारो पुड़ गरो थी वेंदो ऐं इन कलमे जे सदके बानो जन्नत जो हक़दार बण जी। अचो त वरी बि गॾिजी हिकड़ो भेरो पढ़ूं ऐं हिक ॿिए जा शाहिद थियूं। असां सभु हिक ॿिए जा शाहिद थियूं। क़यामत जे ॾियारे में या शायदि कम ईंदी त हिननि बाननि कलमे शहादत पढ़ियो हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो मुबारक कलमो। ऐं पहिरियों कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइनि था त जे माण्हू खे मरण जे टाइम ते इहो कलमो नसीब थी वियो न, उहो जन्नती। असां बि ज़गूर हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी चयोसीं भली को चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, पण भली चोरी करे, ज़िना करे, शराब पिए, छा बि करे, पर जे मरण जे वक़्त में इहो कलमो नसीब थियुसि त जन्नत जो। अल्लाह करे असां सभिनी खे इहो कलमो जेॾीमहिल मरूं न त शल ज़बान ते इहो पाक कलमो हुजे, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वादल्लाहु लदीना आमनु, अल्लाह जो वायदो आ जन ईमान आंदा। ईमान आंदो उन खां पोइ वामिलु सालिहात ऐं सालिह अमल कयो, इन्हनि सां अल्लाह जो वायदो। हिकिड़ो कम अल्हम्दुलिल्लाह कयूं वेठा आहियूं, बाक़ी सालिह अमलनि वारो कम तव्हांखे करणो आहे। कंदो? जवाब ॾियो। बस पोइ अल्लाह जो वायदो आहे त अल्लाह पाण वटां तव्हांजी मग़फ़िरत फरमाईंदो, गुनाहनि खे लीको, गुनाहनि जी माफ़ी, ख़ताउनि जी माफ़ी, अजर नज़ीमा, वॾा अजर, वॾा इनाम अल्लाह ताला अता फरमाईंदो। अजरन अज़ीमा, अज़ीमा जो लफ़्ज़ रब इन जे करे फरमायो जो उहे अजर एॾा वॾा आहिनि जो हिन ज़मीन में मापी नथा सघनि। हिन ज़मीन में उहे अजर मापी नथा सघनि, एॾा वॾा अजर आहिनि, एॾा वॾा इनाम आहिनि। उन्हनि जे लाइ रब जन्नत ठाही, उहे अजर उहे इनाम ठाहे रखिया आहिनि रब किथे? जन्नत। अमल साले छा आहिनि? उन्हनि जो ॻाणेटरो, उन्हनि जो अदद ऐं शुमार माण्हू करे नथो सघे। नेकी जा अमल बेशुमार आहिनि, आमाल सालिहात बेशुमार आहिनि। नमाज पढ़े अमल सालिह, हज करे अमल सालिह, ज़कात ॾे अमल सालिह, खैरात करे अमल सालिह, मुंहिंजा दोस्तो उम्रो अदा करे अमल सालिह, कुर्बानी करे, ॿियो नाहे रुगे रस्ते सां कंडो पियल हटाए छॾे, इहो अमल सालिह।
के गरीब के जी मदद करे इहो अमल सालिया, के अंधे के रस्ते से लाए इहो अमल सालिया, मुझा दोस्तों के मरीज का पुछण वने इहो अमल सालिया, को मरी वियो उन्हें जे जनाजे में शरीक थे इहो अमल सालिया, जेकरे को मानू फौत थी वियो उन जे कब्र ते वनी कुल पड़ी उन के दुआ से याद करे इहो अमल सालिया, अब्बे अम्मा जी खिदमत करे अमल सालिया, पीउ मां जे चेहरे जी ज़ियारत करे इहो अमल सालिया, खुदा जो जिक्र करे अमल सालियो, सोने नबी ते सलात पढ़े अमल सालियो। मुझा दोस्तों चंगे कम जे लाए पंजी ज़बान के इस्तेमाल करे अमल सालियो, चंगी शय के दिसण जे ला पंजी अख जी दीद खणे, कुरान जे दीदार जे ला, मस्जिद जे रस्ते दिसण जे लाए, अल्लाह वारे मुर्शिद कामिल जी ज़ियारत जे ला निगाह खणे इहो भी अमल सालियो। सालियाबाद ने विखू खणी अचे इहो कदम कदम अमल सालियो। मजलिस जे अंदर वेही इंतजार कई इहो इंतजार में वेहण भी अमल सालियो। मजलिस में वेही कुरान बुधई नेकी जी गाल बुधई इहो भी अमल सालियो। वरी या मजलिस पूरी करे घर मोटे थो, जैसी घर पहुंचे तैसी तई विख विख उन जी अमल सालियो में शामिल। सुभान अल्लाह। केतरा अमल सालिया तव्हांखे गणाया, केतरा अमल सालिया आहिनि, पर अॼु मां हिकिड़ो तव्हांजे लाइ अमल सालियो चूंडियो आहे जंहिंजे लाइ तव्हां सभिनी खां मां वाइदो वठंदुसि। उहो अमल सालियो आहे पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक करणु। पाड़े सां सुठो सलूक करण इहो सालियो अमल ऐं इहा ईमान जी निशानी आहे। ॻाल्हायो इहा ईमान जी निशानी आहे। सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे, हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ि जारहु। जेको अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत जे ॾिहाड़े खे मञे थो, उन खे खपे त पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ा न पहुचाए। जे मोमिन आहे त मोमिन जो कम आहे पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ा। वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम दैफहु। जेको माण्हू अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान रखे थो, उन खे ज़रूरी आहे त पंहिंजे मेहमान जी इज़त करे। न चेव सुभान अल्लाह। पुट मेहमान ईंदो अथव भाग वारनि वटि, भलो घर उहो आहे जंहिं घर में मेहमान ईंदा आहिनि। समझो था, भलो घर मुसलमाननि जो उहो आहे जिते मेहमान ईंदा आहिनि, ऐं उन खां अञा भलो घर उहो आहे जंहिं घर में कंहिं यतीम जी परवरिश ऐं पालना थींदी आहे, जंहिं घर में यतीम सां सुठो सलूक कयो वञे, उनखे पंहिंजे बच्चनि खे मानी खाराइण खां अॻु में यतीम खे मानी खाराए, उनजे मथड़े ते शफ़क़त जो हथ फेराए। इन घर ते अल्लाह जे रहमत जी छटी हूंदी आहे, रब जे रहमत जी छांव हूंदी आहे इन घर। ॻाल्हि सम्झो था। ऐं साईं फरमाइनि था, वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्कुत। जेको अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत वारे ॾिहाड़े ते ईमान रखे थो, उन खे खपे त सुठो ॻाल्हाए। कीअं ॻाल्हाए? कीअं ॻाल्हाए? सुठो ॻाल्हाए। समझो था? सुठो ॻाल्हाए। भला जे सुठो नथो ॻाल्हाए न त पोइ चुप करे वेह। जे ॻाल्हाइण सही नथो अचेसि त चुप करे वेह। तो चुप बि उनजे लाइ भली आहे। हाँ, जे हे नारा हणंदो आहे 10 भेरा सम्झाए थो मां पर मुड़े बि नथो। सिर खणंदो आहे त हथ खणंदो आहे त मां सिर थो ॾियां, चवां थो हिकिड़ी ॻाल्हि मञे कोन। हाणे सम्झायांसि थो न तव्हांजे वरी ॾिसजो ईंदड़
आचर ते वरी हणंदो ना छा चवंदो उमर फारूक तोखे ॻाल्हाइण ॾांहुं नथो अचे त तूं भला ज़बान बंदि कर न मुझे सुने हबीब जो फरमान है कि गालायण सही न तो अचे तो बंद करे पंहिंजी ज़बान उन जरा चुप रहण बि इबादत खामोश रहण बि इबादत बुरे लफ्ज़ गालायण खां जैसा कंहिंजी इज्जत जो घट थींदी हुजे कंहिंजे शान ऐं इज्जत ऐं वकार में हरफ ईंदो हुजे कंहिंजो नालो ग़लत वठण कंहिंजो लक़ब ग़लत वठण खां उहो चुप करे वेठो हुजे त उहो बहितर आहे साईं फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाह जेको अल्लाह ते ईमान रखे थो वल यौमिल आखिर जंहिंजो क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आहे उन खे मां मोहम्मद करीम तो चवां जे मोमिन आहियो जे अल्लाह ते ईमान अथव त मूं मोहम्मद करीम जो चयो मञो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो ॻाल्हायो था त सुठो ॻाल्हायो भला जे सुठो नथा ॻाल्हाए सघो त चुप करे वेठा ॿ ॻाल्हियूं आहिनि या सुठो ॻाल्हायो या चुप कयो कहिड़ी ॻाल्हि कंदो चओ ॿई ॻाल्हियूं क़बूल आहिनि जे सुठो ॻाल्हाइण आयो त सुठो ॻाल्हाईंदासीं मठियां ॻाल्हाइण खां चुप भली हा चुप करण खामोश रहण जाहिल जे लाइ ढको आहे ऐं आलिम जो ज़ेवर ऐं सींगार आहे आलिम चुप कयूं खामोश वेठो हुजे न उनजी इज्जत आहे वकार आहे शान आहे आलिम ऐं जाहिल जे लाइ पर्दो आहे ॻाल्हाईंदो त बकवास कंदो न घटिया लफ़्ज़ ॻाल्हाईंदो कंहिंजी दिल आज़ारींदो कंहिंजी गिला कंदो कंहिंजी ग़ीबत कंदो बुरा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो गारियूं ॾींदो उन खां उहो चुप कयूं वेठो हुजे त चुप उन जे लाइ भली चओ सल्लल्लाहु अलैहि इमाम अहमद बिन हंबल इमाम तबरानी मजम कबीर मजम औसत में रिवायत आंदी आहे हजरत मिकदाद बिन अस्वद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत थो करे त मदीने वारा साईं हिकड़े ॾींहुं पंहिंजे सहाबन सां गॾु वेठा हुया चओ न सुभान अल्लाह इहो मंज़र कहिड़ो सुहिणो मंज़र हूंदो चारई चंगा चौधार हुया हेकांदा हबीब सी हाँ महबूब चोॾहीं जो चंड चौधारी सितारा असां भी सगोरा सोने हबीब फरमायो قال رسول الله صلى الله عليه وسلم لأصحابه ما تقولون في الزنا صحابن کے हबीबन करीमन फरमायो त तव्हां ज़िना जे बारे में छा था चओ महबूबन पुछो साहबन खां ज़िना जे बारे में छा था चओ कालू हरामुन हर्रमहुल्लाह व रसूलुहु फहुव हरामुन इला यौमिल क़ियामा साहबन चयो या रसूल अल्लाह ज़िना हराम अल्लाह उन खे हराम कयो आहे अल्लाह जे रसूल उन खे हराम कयो आहे ऐं क़यामत ताईं ज़िना हराम आहे बुरो फेल आहे गंदी ॻाल्हि आहे ज़िना बुरी शइ आहे हराम शइ आहे فقال رسول الله صلى الله عليه وسلم لأن يزني الرجل بعشر نسوة أيسر عليه من أن يزني بامرأة جاره साईं फरमाइनि था त जंहिं शइ खे तव्हां हराम चओ था बुरो चओ था जेकॾहिं 10 औरतुनि सां को माण्हू ज़िना करे केॾो वॾो गुनाह आहे केॾो वॾो जुर्म आहे 10 औरतुनि सां ज़िना करे पर साईं फरमाइनि था 10 ज़िनाउनि जो ॾोह गुनाह अज़ाब हिक पलड़े में रखिजे ऐं पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे उन जो ॾोह अञा वधी उन जो गुनाह अञा वधी उन जो अज़ाब अञा गरो आहे ज़िना बुरो फेल आहे अज़िना युखरिजुल बिना ज़िना माण्हू जूं पाड़ू कटे छॾींदी आहे ज़िना बुरो फेल आहे पर साईं फरमाइनि था 10 ज़िनाऊं हिक पुड़ में रखे ऐं पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे इन जो गुनाह अञा मथे। 10
काल मा तकूलून फि सरिका। वरी बियो भेरो मदीने वारे साईं पंहिंजे सहाबन खां पुछा कई त मूंखे ॿुधायो त चोरी खे तव्हां कीअं था समझो? चोरी कीअं था समझो? कंहिं पुछो जी? कंहिंखों पुछूं? सहाबन खां। सहाबा चयो कालू हर्रमहल्लाहु व रसूलुहु फहिय हराम। या रसूल अल्लाह, चोरी हराम आ, जंहिंखे अल्लाह हराम कयो आ, जंहिंखे अल्लाह जे रसूल हराम कयो आ, चोरी हराम आ। चोरी बुरो फेल आ। अबीबन फरमायो लअन यसरिक अर्रजुल मिन अशरत अबियातिन ऐसरु अलैहि मिन अन यसरिक मिन जारिही। साईं फरमाइनि था त 10 घरनि जूं चोरियूं करे उन्हनि जो अज़ाब, उन्हनि जी सज़ा, उन्हनि जो आख़िरत जी ज़िल्लत ऐं ख़्वारी हिक पुड़ में रखिजे, पर पंहिंजे पाड़े जी चोरी करे त उन पाड़े जी चोरी जो गुनाह अञा मथे आहे। ॿिए हंधि वञी कारो मुंहुं कई, चोरी कई, ॿिए हंधि वञी पराओ माल चोरी कई, गुनाह हुआ, अज़ाब आ, उन जे लाइ जहन्नम जी बाहि आ। ऐं जेका शइ चोरी कई न क़यामत जे ॾियारे में उनजो हिसाब उन खां वरितो वेंदो। मिसाल कंहिंजी बकरी चोराई, ॻाल्हायो, बकरी चोराई, क़यामत जे ॾियारे उनजी पुठीअ खे कुशादो कंदा आहियूं, पखेड़ींदा, जीअं ज़मीन पखड़ियल आहे। पोइ उहा बकरी आंदी वेंदी, उनजा खुर तलवार जे धार खां तिखा बनाया वेंदा। पोइ उन बकरी खे उन जे पुठी ते छॾियो वेंदो त हाणे ड्रोड़। पोइ जेॾीमहिल बकरी हलंदी त उन जे पुठीअ जो गोश्त ईअं कपबो, कचूमर, जीअं कीमो ॾिठो अथव न, कीमो। हा, वधा हिकिड़ो कंडो बि माण्हू जो जिस्म सही नथो सघे, हिकिड़ो कंडो लॻे, छा था सम्झो? केॾी महिल ओचितो छुरी लॻी वेंदी आहे, को किथे टुको अची वेंदो आहे त केॾो ईज़ा थींदो आहे। पर उन माण्हू जो हाल छा हूंदो जंहिंजो गोश्त मथां कचूमर पियो थींदो, जंहिंजो गोश्त मुंहिंजा दोस्तो कीमे वांगुर पियो ज़रा ज़रा थींदो, उनजो अज़ाब छा हूंदो? साईं फरमाइनि था 10 चोरियूं, 10 घरनि जूं चोरियूं हिक पुड़ में रखे ऐं पंहिंजे पाड़े जी चोरी करे, इन जो गुनाह अञा मथे। ताड़ियूं वेठो आहे, पाण नथो करे सघे त वरी ॿियनि जी बछ कंदो, ॿियनि खे चवंदो वारो कयोसि, फलाणी जाइ ते गऊं ॿधी बीठी अथसि, सोन फलाणी अलमारी में रखियो अथसि। ख़ुदा खां ॾिजो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, पंहिंजे पाड़े वारनि खे न ईज़ायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में हदीस पाक हजरत अबू शुरैह काबी रदी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे त मदीने वारे साईं फरमायो त वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, वल्लाहि ला युमिन, 3 भेरा फरमायो, अल्लाह जो कसम उहो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम उहो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम उहो मोमिन नाहे। कंहिं चयो मदीने वारे साईं असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे आका ऐं रहबर, असांजे महबूब मुहम्मद करीम 3 भेरा कसम खणी चयो त अल्लाह जो कसम आहे त उहो मोमिन नाहे। क़ील या रसूल अल्लाह लक़द खाब व खसिर मन हादा। साहबन चयो या रसूल अल्लाह यो बर्बाद थी वियो, यो खसारे में पइजी वियो, पर ॿुधायो त सही इहो आहे केरु? 3 भेरा तव्हां कसम खणी ऐलान कयो आहे त इहो मोमिन नाहे। महबूबा कंहिंजे बारे में था चवो, केरु मोमिन नाहे? काल ला यामनु जारुहु बवाइकहु। साईं फरमाइनि था उहो मोमिन नाहे जंहिंजे शर खां उन जा पाड़ेसरी बचल न आहिनि।
पाड़े सिरन के ईज़ाए थो पंजे पाड़े जी भित वडी करे उन जी हवाए रोके छडी पंजे घर में घणो दूहो करे पाड़े वारन जे अखियुन मां गोड़ा बहाए छडी पाड़े में बुरी नजर कयई पाड़े वारे जे नंगन में बुरियूं नजरूं रखई पाड़े जी चोरी कयई पाड़े जा नंग निहारी पाड़े के इज्जत में डाको हयई बच करे पाड़े वारन जो नुकसान कराई साईं फरमाता अल्लाह जो कसम यो मोमिनुन नाहे मोमिनुन नाहे मोमिनुन नाहे ओ दा ओ मिठा थोड़ो सोच हाँ मां तुझा केड़ा आयब खोलिया तू छातो कंदो वती सुधरी वन मां तुझा ऐब नथो खोलण चाहियां खुदा जो खौफ रख पंजे पाड़े के न ईज़ाए न दुखाए पंजी अख सां न ईज़ाए पंजे हथ सां पंजे पैर सां पंजे पाड़े वारन के ईज़ा न पहुंचाए चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम तबरानी रिवायत थो करे हजरत काब बिन मालिक सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु चेतो मां हुजूर जी कचहरी में वेठो हुयुसि अतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन फकाल या रसूल अल्लाह इन्नी नज़लतु फी महल्लत बनी फुलान व इन अशद्दुहुम इलैया अज़न अक़रबुहुम ली जिवारा हज़रत काब तो चए हुजूर जी कचहरी में वेठा जो हिकिड़ो माण्हू आयो हिकिड़ो माण्हू हबीबन जी खिदमत में आयो अचे अर्ज़ कंदे या रसूल अल्लाह मां फलाणे पाड़े में अची रहियो आहियां फलाणे पाड़े में मां घर ठाहियो आहे उते अची रहियो आहियां पर जेके मुंहिंजा पाड़े सिरी आहिनि जेके जेतिरा मुंहिंजा वेझो आहिनि ओतिरो मूंखे ईज़ा आहिनि पाड़े सां सुठो सलूक नथा कनि फलाणे पाड़े में मां रहां थो नालो वठी चई फलाणे पाड़े में रहां थो महबूब पाड़े वारनि सां सुठो सलूक कोन था कनि मुझे सुने हबीब मदीने वाले साईं फब्बास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबा बकर व उमर व अली रज़ियल्लाहु अन्हुम यातून अल मस्जिद फयकूमून अला बाबिही फयसीहून अला इन 40 दारन जार वला यदखुलुल जन्नत मन खाफ जारू बवाइकहू उन मानू जो दाह दिनी तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अबू बकर उठ ए उमर तू बुथ ए अली तू बुथ टिनी यारन के हबीबन फरमाया तो उठो ओ हिन पाड़े जे पाड़े जी न दाह कया उन्हें पाड़े जी मस्जिद में वञो तव्हां टई ॼणा मस्जिद जे दर ते भी दाह कयो वॾे सॾु कयो पाड़े में वञी ऐलान कयो इए सॾु कजो जो सॼे पाड़े वारा ॿुधनि उन्हनि खे चओ त 40 घरनि ताईं पाड़ो आ पोइ जेको पंहिंजे पाड़े के ईज़ाए थो वो जन्नत में कोन वींदो बेहश्त में कोन वींदो हबीबन जो पैगाम खणी हजरत अबू बकर निकतो हजरत उमर निकतो हजरत मौला अली शेरे खुदा निकतो टई यार मुस्तफा जा उन्हें महल्ले जी मस्जिद जे दरवाजे ते भी ऐलान था कन ओ गोठ वारो ओ हिन महल्ले वारो असां के मदीने वारे मीर मोकलियो आ त उहो माण्हू जन्नत में कोन वींदो जेको पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थो इहो जन्नत में पेर न पाईंदो अब ॻाल्हि सम्झो था हाँ
अज वो पैगाम मुहम्मदी तव्हांजे कननि ताईं पहुतो जेको पैगाम हुजूर जन हज़रत अबू बकर उमर ऐं अली खे ॾेई मोकिलियो हो न अज तव्हांजे कननि ताईं बि पहुतो कोन पहुतो पोइ ॿुधी छॾियो इहा ॻाल्हि पलव में ॿधी वञो हबीबन करीमन फरमायो त वला यदखुलुल जन्नत मन खाफ जारहु बवाइकहु जेको पंहिंजे पाड़े वारनि खे इज़ाए थो ॾुखाए थो उहो जन्नत में दाख़िल ई न थींदो पोइ तव्हां जन्नत में वञणु चाहियो था या जहन्नम में कहिड़ा कहिड़ा जन्नत में वेंदव त पोइ अॼु फ़ाइदो कयो त इंशाअल्लाह पाड़े वारनि सां सुठो सलूक कंदासीं पाड़े वारनि खे न ईंदासीं चओ सल्लल्लाहु अलैहि या बुधो ही हदीस मुझे जेॾीमहिल अॼु पढ़ी गाड़ी में ईंदो पढ़ंदो पियो अचां त मुंहिंजा लिंग ॾकी विया मुझा लिंग ॾकी विया हलिया अल्लाह से असांजे हाल ते रहमो करम फरमाए इमाम अबू शेख इब्न हिब्बान किताब तौबीख में रिवायत आंदी आ ऐं हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत हो قال رسول الله صلى الله عليه وسلم من آذى جاره فقد آذاني हबीबन फरमायो त जंहिं पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ायो उन ॼण के मूं मुहम्मद करीम खे ईज़ायो वमन आज़ानी फक़द आज़ल्लाह जे मूंखे ईज़ायो उन ॼण के अल्लाह जी ज़ात खे ईज़ायो जे पाड़े वारनि खे ईज़ायो हबीबन करीमन फरमायो त उन पाड़े खे न ईज़ायो पर ॼण मूं मुहम्मद करीम खे ईज़ायो अरे वो उम्मती कहिड़ो जेको पंहिंजे नबीअ खे ईज़ाए वो उम्मती कहिड़ो वो आशिक रसूल कहिड़ो जेको पंहिंजे पाक मुहम्मद करीम खे ईज़ा पहुचाए वो दा कहिड़ी उन जे इश्क जी दावा कहिड़ो वो उम्मती सरबो जेको रोज़े पाक में मुंहिंजे सोने नबी खे ईज़ा पहुचाए ओ मुंहिंजा पिरी प्यारा साईं फरमाइनि था वमन हारब जारहू फक़द हारबनी वमन हारबनी फक़द हारबल्लाह जेको माण्हू पंहिंजे पाड़े वारे सां झगड़ो थो करे लड़ाई थो करे पाड़े वारे सां नथो लड़े पर मूं मुहम्मद करीम सां थो लड़े ऐं जेको मूंसां थो लड़ाई करे सो मूंसां लड़ाई नथो करे पर मुंहिंजे रब जी ज़ात सां थो लड़ाई करे ओ मुंहिंजा दा जे सचो उम्मती आहीं त पंहिंजे नबीअ खे न ईज़ाइजांइ पंहिंजे नबीअ सां लड़ाई न कजांइ पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाइजांइ भला जे ख़ता थी वई आहे त अॼु माफ़ी वठ बख्शिश तलब थी वही पाड़े वारे के परचाए जाए दादा बराबर मुका खता थी वही तुझी घिट्टी सोड़ी कयम तोखे मुंह ईज़ायो खुदा वास्ते मुखे माफ कजाए अज मां सोने नबी जी हदीस बुधी आयो आया खुदा वास्ते मुखे माफ कजाए ओ अदा जेकर अज माफी वरतई त जण पाण तू अजाब टारे छॾी पर जेकर अज माफी न वरतई नफ्स तोखे बरखलाईंदो चवंदे मां वरी कीअं झुका मां वरी कीअं माफी वठां पर यार इन जो नतीजो ॾाढो ॾुखियो ॾिसणो पवंदो ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो आ छॾे हिन दार दुनिया खे क़बर ॾे नेठि हलणो आ
उते नई धूड़ में विझंदई सामीअ में नेठ सुमणो आ न को संगती न को साथी न को पीउ मां कम ॾींदई भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई यके सिर सूर सहणो आ भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई यके सिर सूर सहणो आ छॾे हिन तार दुनिया के क़बर ॾे नेठ हलणो आ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वदा अल्लाह जो कुरान तो फरमाए तकू अनफुसकुम व अहलीकुम नारा पंहिंजे जानन के भी बचायो पंहिंजे घर वारन के भी जहन्नम जी बाहि खां बचायो जे दोज़ख जी बाहि खां बचण चाही तो पंहिंजे पाड़े वारन के नई जाईंदो कर आखिरत जो अज़ाब ॾाढो ॾुखियो दुनिया जी बाहि ॾिठी अथई खुदा पनाह में रखे केॾी महिल ओचितो बाहि जी लहस अची वेंदी आहे त छा हाल थींदो आहे ओचितो आंगुर बाहि में लॻी वञे छा हाल थींदो आहे किताब में हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे बादशाह जो महल हो बादशाही बाग हुयो बागीचो हुयो उन बागीचे में बादशाह जूं राणियूं न्याणियूं घुमण जे लाइ तफरीह जे लाइ बाग घुमी घुमी शाम थी त उन्हनि जूं सवारियूं जन ते मथों कजावा बंदि थियल हुया उन्हनि में उहे राणियूं चढ़ियूं न्याणियूं चढ़ियूं वापसि हली हुई हिकिड़ी न्याणी गुल पई पटे सो उहा गुल पटींदे थोरो परते बाग में निकिरी वई उन्हनि नौकर जेके हलाइण वारा हुया सवारियुनि खे उठनि खे हलाइण वारा उन्हनि सम्झो त शायदि शहज़ादी चढ़ी आहे मथों पर्दो हुयो उहो उठकायूं हलिया ॿियूं सभु हलियूं वियूं उहा हिकिड़ी न्याणी बादशाह जी शहज़ादी उते बाग में रहिजी अकेली औरत रहिजी वई माई जेॾी महिल ॾिठो त मुंहिंजो सॼो काफ़िलो हलियो वियो मुंहिंजा सभई मायरूं भेनरूं सभु हलियूं वियूं शहज़ादी अकेली उन बाग में रहिजी वई हाणे ॿियो न ॾिठई पासे में हिकिड़ी मस्जिद हुई उन मस्जिद में अंदर घिड़ी वई अल्लाह जो घर आहे मस्जिद में वञी पनाह वठा मस्जिद में वञी वेठी आहे को हिकिड़ो माण्हू हुजे सो जो मस्जिद में निमाज़ पढ़ण जे लाइ आयो ॾिठई त हेड़ी हसीन जमील नौजवान बादशाहज़ादी अकेली दिल में ख्याल बुराई जो पैदा थियुसि नफ्स उन्हें के बुराई जे लाइ छॾियो इन्न नफ्स लअम्मारतुम बिस्सूअ बेशक नफ्स इंसान के गुनाहन दे बुराई दे छिकींदो आहे नफ्स में बुराई जो ख्याल पैदा थियो वरी दिल में सोचई त अल्लाह जो घर आहे रब जे बैत में आया अज जेकरे गुनाह कयो में त मां वाहिदुल कहर जॻह कहिड़ो जवाब ॾींदुसि हटी वियो वरी नफ्स अंदर में ख्याल पैदा कयोसि पोइ ॾिठई त मस्जिद में ॾीओ ॿरे पियो चिराग ॿरे पियो पंहिंजे नफ्स खे चयई
तो ओ नफ्स ही दुनिया जी बाहिया होड़े जहन्नम जी बाहिया हाने इन्हें दिए में ही आंगुर थो लगाया जे तू इया सही वे तो पो तू दोज़ख दी बाह भी सही वींदे पो भली तू जिना कजाए पो इन पंजे नफ्स के तजुर्बो करण जे लाए उन्हें दिए जे वेझो वियो आ वनी उन्हें बाह में जो आंगुर विधई तो बाह साड़ियो रण निकरी वस दाह निकरी वस आंगुर पोइते हटाई हाने पंजो पान के पियो चवे ही तो दुनिया जी बाहिया पर जहन्नम जी बाह हिन बाह का 700 भेरा वधीक गरमा तो दुनिया जी बाह न तो सही सगी तो पो जहन्नम जी बाह किए सही सगंदे यो सोचे वरी पोइते हटी वियो वरी जेमल वो साड़ो सूर जो लथुस वरी नफ्स बरगलायुस वरी नफ्स इनके गुनाह दे आमादा कयो त अकेली औरत दिसण वारो भी केर कोने वरी बुराई जो ख्याल पैदा थियो आ त वरी दिए दे वियो आ वरी पंजी आंगुर विधई जेमल आंगुर सड़ी चम सड़ियो रत सड़ियो वरी दाह निकरी वियस जे मुझा मौला मां बाह न सही सगंदुस ए मुझा मौला मां बाह न सही सगंदुस मुझो बदन डाढो नाजुका ओ मुझा मौला अल्लाहुम्मा अनकिज़नी मिनन नार ए अल्लाह मुखे जहन्नम जी बाह का बचाए जाए मुखे दोज़ख जी बाह का बचाए जाए मुझा दोस्तों ये कंदे रात गुजरी आधी रात लड़ी वैया मुझा दोस्तों जेमल काफिलो वनी महल में पहुतो डिठूं त बियूं त सब अची वियूं हिकड़ी शहजादी रहिजी वैया गोला कयूं तलाश कंदे कंदे बाग में शहजादी नजर न आई गोली दे मस्जिद में वे सिपाही नौकर बादशाह जा गोली दे डिठूं त मस्जिद में शहजादी कुंड में वेठी आ एकड़ो माण्हू वरी बी कुंड में वेठो आ शहजादी के वठी महल में आया बादशाह पूछो तो किथे मुझी शहजादी डिठव चौसे ही मस्जिद शरीफ में वेठी हुई प्यो बिकड़ो नौजवान मस्जिद में वेठल डिठोसी बादशाह चौधरी के घुरायो नौजवान के शहजादी का पूछा के तू अकेली ही मर्द अकेलो तव्हांजे हिफाजत की केड़ी जिम्मेदारी आ हाने तव्हां बिन्नी के मां फाही ते तो चढ़िया मुमकिन आ तव्हां बुरा हुजो जेडीमल हिन बादशाह इए चयो त न्याणी अखियुनि में गोढ़ा गाड़े चयो बाबा साईं मुखे बाह में पो मुखे फाही पो दे पर पहिरीं उन नौजवान के घुराए उन का पुछ तो उन जी आंगरियूं हथ जूं सड़ियल कीअं बाबा पेरी तो उन्हें के घुराए उन्हें का पुछ तो सही अज जेको रात मुंह मंजर डिठो आ बाह में हथ विझंदो पियो रहे मां अखियुनि मां गोढ़ा गाड़े रोंदी पई रहा ए मुंहिंजा बाबा साईं पेरी उन्हें नौजवान के घुराए उन्हें का हाल तो पुछ तो बाह में पंहिंजे हथ छो साड़ियो थी बादशाह घुरायुस उन्हें नौजवान का मामलो पूछा कई चईं बराबर मुझे मन में बुराई जो ख्याल पैदा थियो पो मां अल्लाह जे खौफ खां डिनुस मुझो जे जिना कया बुराई कया तो वाहिदुल कहार मुखे जहन्नम जी बाह में साड़ी दो पो उन जे करे मु पंहिंजे नफ्स के चयो त दुनिया जी बाह सहो पो ॾिस फैसलो कर त आखिरत जी बाह सही सघंदे या न सही इन जे करे मां पंहिंजी हथ के आंगरियूं साड़ियम हथ जी तरी साड़ियम हथ जलायम इन जे करे सारी रात मां पाण के साड़ींदो रहियुसि पंहिंजो पाण के मूं गुनाह खां बचायो आ मुझा दोस्तों बादशाह जॾहिं इहो वाक़ियो ॿुधो चई त तूं त ख़ुदा जो को वली माण्हू थो नज़र अची हाणे मां पंहिंजी न्याणी इहा ई न्याणी जेका कुंवारी आहे शादी शुदा न आहे इहा न्याणी तुंहिंजे निकाह में थो ॾियां
मुखे पुट्रेलो औलाद कोने, पुट्रेलो औलाद मुखे कोने, न्याणी भी तोखे तो परनाया, पंजो ताज ऐं तख्त भी तुझे हवाले तो कया। वदा ओ मिठा जे पंजो पान के जिना का बचायो, जे पंजो पान के गुनाह का बचायो, उहा सागी औरत रब उन जे निकाह में ऐं उन सां गॾु दुनिया जी बादशाही भी रब उन खे अता फरमाए छॾी। वअदल्लाहु अल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि सां जन ईमान आणे पोइ चङा अमल कया, रब इन्हनि खे माफ़ी बि ॾींदो ऐं इन्हनि खे वॾा जन्नत जा इनाम बि ॾींदो। वदा ओ मिठा अॼु गुनाहनि खां बचो, अॼु सालिह अमल कयो, अॼु नेकी जे रस्ते ते हलो, अॼु चङा अमल कयो, अॼु बुरनि अमलनि खां पाण खे बचायो। दुनिया जी इज़त भी मिलंदव, आख़िरत जी जन्नत भी मिलंदव। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या हिकड़ी हदीस वरी अमड़ियुनि भेनरुनि खे बि ॿुधायां थो। अमड़ियूं भेनरूं जेके ॿुधनि थियूं पियूं, जन ते पैगाम मुंहिंजो पहुचे थो। अमड़ियूं भेनरूं तव्हां बि ॿुधो, पंहिंजे पाड़े में कंहिंखे ईज़ायो न, पंहिंजे पाड़े में कंहिंखे तकलीफ़ न रसायो। इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में, मुस्नदुल बज़ार में, सही इब्ने हिब्बान में, ऐं इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में, ऐं इमाम इब्ने अबी शैबा पंहिंजे मुसन्नफ में इहा हदीस आंदी आहे। हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे, क़ाल रजुलुन या रसूल अल्लाह इन फुलानत तुक्सिरु मिन सलातिहा व सदक़तिहा व सियामिहा ग़ैर अन्नहा तुज़ी जीरानहा। हज़रत अबू हुरैरा तो चवे त असां हुज़ूर जन जी ख़िदमत में वेठा हुयासीं त हिकिड़ो माण्हू आयो, अचे अर्ज़ कंदे या रसूल अल्लाह फलाणी औरत जेका है निमाज़ूं ॾाढियूं थी पढ़े, सॼी राति नफ़िल थी पढ़े, इबादत थी करे, ॾींहं जो रोज़ा थी रखे, सदका ऐं ख़ैरातूं थी करे, पर या रसूल अल्लाह आबिद आहे, ज़ाहिद आहे, नेकोकार, ग़ैर अन्नहा तुज़ी जीरानहा, पर उहा औरत पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, पाड़े वारनि सां छेड़ो थी। निमाज़ण भी आहे, आबिद ज़ाहिद भी आहे, नेकोकार भी आहे, नफली रोज़ा रखण वारी भी आहे, पर पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, पाड़े वारनि सां झेड़ा थी करे, पंहिंजे पाड़े वारनि खे ॾुखाए थी। मुंहिंजा महबूब इन औरत जे बारे में छा था चओ? साईं फरमाइनि था, काल हिय फिन्नार, या जहन्नम जी बाह में थव, या दोज़खिणा। भली नमाज पढ़ंदी हुजे, भली रोज़ा रखंदी हुजे, भली सदका खैरात कंदी हुजे, पर जे पंहिंजी ज़बान सां पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाए थी, मां मोहम्मद करीम तो ऐलान कयां त या जहन्नम जी बाह में हूंदी। किथे हूंदी? ॻाल्हायो, किथे हूंदी? काल या रसूल अल्लाह इन फुलानत युज़कर मिन किल्लत सियामिहा व सलातहा व अन्नहा ततसद्दक बिअस्वार मिन अल-अक़्त वला तुज़ी जीरानहा। वरी उन्हें माण्हू अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह फलाणी औरत आहे,
उन जे घणी नमाज़ुनि जी कोन थी ॿुधण में अचे, बस फर्ज़ी नमाज़ पढ़ंदी आहे, वधीक नफ़िली इबादत कोन कंदी आहे। फर्ज़ी रोज़ा रखंदी आहे रमज़ान जा, बाक़ी वधीक नफ़िली रोज़नि जी उनजी ॻाल्हि कोन था ॿुधो। घणी ख़ैरात, घणा सदका बि कोन थी करे, थोरो पनीर, थोरो गिह, उहो थोरो थोरो ख़ैरात करे थी, बाक़ी घणी ख़ैरात जी बि उनजी ॻाल्हि कोन था ॿुधो। बाक़ी उन औरत जी आदत आहे जो पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ाईंदी न आहे, पाड़े वारनि सां सुठो सलूक रखंदी आहे, पाड़े वारनि खे पंहिंजे ज़बान सां हथ सां ॾुखाईंदी न आहे। हबीबन करीमन फरमायो त काल हिय फिल जन्नते, ॿुधी छॾियो, इहा जन्नत अहिड़ा। फर्ज़ी नमाज पढ़े थी, घणियूं नमाज़ूं, घणा नफ़िल, घणियूं इबादतूं, घणियूं ख़ैरातूं, थोरो पनीर ख़ैरात करे थी, थोरो गिहु ख़ैरात करे थी, ॿियो घणी ख़ैरात न बि करे, पर जे पाड़े वारनि सां सुठो थी हले त ॿुधाए छॾियो इहा औरत जन्नतिन औरत। ओ मां, ओ मुंहिंजी अधी, ओ मुंहिंजी भेण, पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाए, न ईज़ाए। जे तोखे जन्नत में वञणो आहे त पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो ऐं सुहिणो सलूक कर। हाँ, हिकिड़े फ़क़ीर जे घर में कुआ घणा थी विया, नुक़सान पिया कनि, भित खे पिया खोटनि, केॾी महिल रिजूं कुटे वञनि, केॾी महिल खाधे जी शइ कुआ खाई वञनि। माण्हुनि चयो साईं ॿिली धारियो त कुआ भॼी वेंदा, मरी वेंदा, खाई छॾींदी ॿिली। साईं फरमायो था पा ॿिली हिन जे करे नथो धारियां त मतां कुआ मुंहिंजो घर छॾे पाड़ेसिरी जे घर में न हलिया वञनि। अबा मुंहिंजो नुक़सान थिए त भलो आहे, पर मुंहिंजे पाड़े वारनि खे नुक़सान न थिए। हाँ, ये भी के इंसान, ये भी के खुदा जा बाना ना। जो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों, सुने हबीब मदीने वारे साईं खां पुछूं, अबुल कासिम इस्बहानी तो रिवायत करे, हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु साहबी सगोरो तो चवे त हबीबन करीमन खां पुछो वियो, या रसूल अल्लाह वमा हक़ुल जार अलल जार। या रसूल अल्लाह, असां खे ॿुधायो त पाड़े वारे जो पाड़ेसिरी ते हक़ कहिड़ो आहे। थकिजी पिया आहियो? सफ़र मूं कयो आहे, पंधु मूं कयो आहे, ॻाल्हायां मां थो, थकिजी तव्हां पिया आहियो वेठे वेठे। जवाब ॾियो न। हाँ, भत बि तयारु आहे, उहो मिलंदो आहे। ॻाल्हि सम्झो था? असां बि पुछो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त पाड़ेसिरी जो ॿिए पाड़ेसिरी ते हक़ कहिड़ो आहे। साईं फरमाइनि था, काल इंसालक फआतिह, जे सवाल करई घुरई त पीस। मिसाल कर्ज घुरे, जे आहे तो वटि ॾीस, कर्ज घुरे त ॾीस। जेकॾहिं बीमार थिए त पुछीस, जे सफ़र में वञे त उन जे घर जी, उन जे इज़त जी, उन जे नंग जी, उन जे माल जी ईअं हिफ़ाज़त कर जीअं तूं पंहिंजे माल, पंहिंजे लज, पंहिंजे नंगनि जी हिफ़ाज़त कंदो ई। वधी ओ मुंहिंजी अम्मा जिन लस्सी वेठी थी विलोड़ी, हाणे त लस्सी जो ज़मानो ई वियो, लस्सी विलोड़ी थी, खीर तुंहिंजे घर में आहे, पाड़ेसिरन चई अधी मूंखे खीर लप ॾे। हल हल अधी कोन्हे का, कोन्हे ईअं न। खीर घुरई त खीर ॾीस, लस्सी घुरई त लस्सी ॾीस, केॾी महिल टिफणी घुरे, थपणी घुरे, मंधियणो घुरे, अधी माचीस ॾिजांइ मूंखे बाहि ॿारणी आहे। यमनऊन अलमाऊन, आम इस्तेमाल जूं शयूं रोकण वारा इहे बि मोमिन न अथव। आम इस्तेमाल जूं शयूं, कंहिंखे मुहरी खपे, उखरी खपे, थपणी खपे, टिफणी खपे, घुरण अचे पाड़े वारी अधी माचीस ॾिजांइ बाहि थी ॿारियां, उहे हल हल कोन्हे कोन्हे, अॻे ई माचीस ॾिनो मां, उहो ई कोन ॾिनो ई। मायूं बाबा तकड़ियूं आहिनि इन मामले।
समझो था भला पाड़े वारे जे घर में मेहमान आया अदी मुखे ॿ टे रिलिड़ियूं ॾिजांइ त मां मेहमान आया आहिनि उनखे अदी हल हल मां कोन ॾींदी साईं सियारे जी मौसम आहे कंहिंजे घर में मेहमान सजी अची विया जेकॾहिं घुरे थी त मूंखे सवड़ ॾे अदी हिकिड़ी ॿ सवड़ ॾे को विहाणो ॾे त मां महिमाननि खे ॾियां सुभाणे मोटाए ॾींदी साईं पर हिली घसी त कोन वेंदी सवड़ त हाली घसी त कोन वेंदी न पर मायूं बि अलाह हिदायत ॾे आखे ए त मेरे ॾाजे दी सवड़ इहा ते कुंकी मेरे सां ए थपणी जेका आहे न इहा त मेरे को अम्मा ॾिठी है ॾाज विच इहा ते कुंकी वे ॾेवा ईअं न पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो पाड़े वारनि सां सुहिणो बर्ताव रखो साईं फरमाइनि था जेको पाड़े वारनि सां सुठो सलूक करे उहो जन्नती आहे उहा औरत जन्नतणा जे पंहिंजे पाड़े सां सुहिणो सलूक रखियो आहे तव्हांजी भित आहे न पाड़े सिरी चए ते मूंखे काठी रखण ॾे रखण ॾियोसि वरी इएं बि न जो काठी रखण ॾे तूं वरी सुभाणे चओ त इहा भिती मुंहिंजी आहे इएं बि घणा वाकिया थिया आहिनि समझो था भितड़ी रखे भित ते काठी रखण ॾिनईसि ॿिए ॾींहं ते चए इहा भिती मुंहिंजी ठहियल आहे मुंहिंजे ॾाॾे पर ॾाॾे ठहिराई ईअं न कयो या रसूल अल्लाह पाड़े जो हक़ कहिड़ो आहे قال ان استقرضك اقرضته जे कर्ज घुरई त कर्ज ॾीस वए निस्तानक अंतहु जे कंहिं कम में मदद घुरई त मदद करीस व इन एहताज आतईतहु कंहिं शइ जी ज़रूरत पवेस त उहा ज़रूरत उन जी पूरी कर इन मरिद उदतहु जे पाड़े वारो बीमार थी पवे त हली वञी पुछा करीस ये न तो पाड़े सिरी बीमार थे तू वरी अल्लाह के मुंहिंजी पिट लगी खुदा के बीमार थियो भला ज़बान सां नथो चवे त दिल में समझू वेठो आहे दिल में ख्याल कयो वेठो आहे भली त खुद भली लोड़े कुछ वरी पाड़े वारनि जो इहो मर्ज़ अथव बीमारी आहे जो कंहिंजो अछो कपिड़ो सही न सघंदा कंहिं जाइ ठहराई न सुठो घर ठहरायो पोइ सड़ंदा यार कल्लो को ॾींहुं वरी माड़ी ठहराई मूं तव्हांखे अॻे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई पीर मिठा साईं हसद पोइ हसद पाड़े में बि थींदो आहे ॿाहिरि बि थींदो आहे ऐं हसद बुरी शइ आहे हसद कंहिं सां बि न रखिजे न पाड़े सां न कंहिं ॿिए सां समझो था इज्जत ऐं ज़िल्लत अल्लाह जे वस आहे जंहिंखे इज्जत ॾिए जंहिंखे ज़िल्लत ॾिए रब जे वस समझो था इज्जत ऐं ज़िल्लत मालिक करीम जे हथ में आहे जेकॾहिं कंहिंखे रब इज्जत ॾिनी आहे त तव्हां उन सां सड़ो न हसद न रखो बुग़्ज़ न रखो कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा त भई जेको तुस न ओको कुछ न आखो ओना लड़ाई झगड़ा न करो ओको कुछ न आखो इवें करो जो इथों अगू खीसा होवे ओई विच नोट घतो साफ सफेद कपड़े होवन ऐं अतर मख उंदे अगू ही बाह लोड जुल वजो आप ही जल वेस पीर मिठा साईं जी फकीरन जाय पे ठहराई वो मथों पाण फरमाए मेरी जाय को कावे मारो मुखालिफ देख ते जलते वने चल समझो था ना हां हसद न रखो सार न रखो पाड़े वारन सा ओड़े पाड़े सा बुग़्ज़ न रखो कीनो न रखो हसद न रखो मुंजा दोस्तों जंहिंखे रब इज्जत ॾिनी आ तव्हां बुरे जी इज्जत कयो इहा मुझे सोने हबीब जी तालीम आहे इहो मुझे मदीने वारे साईं जो फरमान आहे जेको सोने सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदो आहे अल्लाह उन खे ॿिन्ही जहाननि जी कामयाबी ऐं भलाई नसीब कंदो ऐं
जेको चाहे थो त कब्र में उनके मदीने वारे साईं जी ज़ियारत ऐं दीदार नसीब थिए। केर केर चाहिनि था कब्र में मुझे करीम मदीने वारे साईं जो दीदार खपे या न खपे? जे खपे त पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो। हाँ, जॾहिं पाड़े वारनि सां सुठो सलूक रखंदो मदीने वारे साईं जो जलवो ऐं दीदार नसीब थींदो। ऐं जेॾीमहिल महबूब जी दीदार ऐं ज़ियारत थिए न उहो ॾियारो ईद जो आहे। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, मुलाकात हबीब साडी ईद हो गई। तेरा उच्चा है नावा ते ना कोई परेछावा, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई। हाँ, महबूब जो दीदार खपे न, वो सोने सरदार जी सुन्नत शरीयत अमल कयो, अल्लाह राजी, मदीने वारो साईं राजी थे। अल्लाह ताला जल्ल शानो शान सां सभिनी के अमल करण जी तौफीक नसीब करे ऐं बेदार बख्शल चांडियो आयो आहे। नमाज पढ़ो, नमाज खां पोइ तव्हांखे नात ॿुधाई। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان وجعلنا من الراشدين. اللهم اجعلنا من الراشدين. اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين المتقين. اللهم اجعلنا من الذين لا خوف عليهم ولا هم يحزنون. या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर। सोने सरदार जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल जी तौफीक नसीब कर। जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफीक नसीब कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। या अल्लाह जो हिन दरबार ते जेकी बि विखूं खणी आया आहिनि तन सभिनी जा कदम पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर कर। सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। असां सभिनी के मदीना मुनव्वरा जी हाज़री नसीब कर। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك.